वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन्नासि वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहिल मुतत्तहिरीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र व इज़ा सअलका इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावतद दाई इज़ा दान फल्यस्तजीबू ली वल्युमिनू बी लअल्लहुम यरशुदून। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलाह शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अज वारी रात बाबरकात तव्हांजे हिन ॻोठ जे अंदरि अज़ीम शान प्रोग्राम रखियल आहे। मोहम्मदपुर जे इलाइक़े में भाऊ मोहम्मद लाइक मलिक साहब जी महिनत आहे। अल्लाह साईं भाऊ जे महिनत खे क़बूल फरमाए। हज़रत मौलाना अब्दुल हमीद मंगी साहब जे मार्फत सां हाज़िरी भराई आहे। दुआ है अल्लाह सी तव्हांजे अचण खे असांजे अचण खे ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल फरमाए।
दोस्तन जी एडी वडी मेहनत के कुर्बानी के भी अल्लाह से पांजे बारगाह आलिया में कबूल फरमाए। मुझा दोस्तों रजबुल मुरज्जिब जो महीनो आ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे 30 सिफरन मां पहिरीं आयत मुतलावत कई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे मुतालिक जो अल्लाह सी पांजे नबी जे मथा एडो वडो इनाम फरमायो। छो त अल्लाह से मेराज तो तमाम नबियन के करायो पर पांजो दीदार सिर्फ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के करायो। यो खास इनाम आ पांजे महबूब से सिर्फ मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के न तो मेराज बिन पैगंबरन के अल्लाह से करायो पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेका मेराज नसीब थिया जाग में सिर्फ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह मुबारक मथे न वियो खुद जिस्म में अतहर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सती आसमान पार करे पांजे रब से मुलाकात करे आयो। ऐं बी जेका आयत मुतलावत कई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत जे मुतालिक को नबी इलाके जे ला को नबी ज़िले जे ला को नबी पांजे कौम बिरादरी जे ला नबी थी करे आया ऐं नबी रहमत वारा हुंदा आहिनि रहमत वारा थी करे आया। ऐं वाहिद असांजो नबी आहे सवा लख नबियनि मां जेको पूरे जहाननि जे लाइ नबी थी करे आया पूरे जहाननि जे लाइ रहमत वारा थी करे आया। ऐं टी जेका आयत मुतलावत कई उहा ख़ासि पंहिंजे रब साईं जे रहमत जे बारे में छो त असांजो सोणो नबी मुहम्मद मुस्तफ़ा सभचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारो मेहरबान नबी आहे त जंहिं अल्लाह जंहिं पैगंबर के मोकिलियो जेको नबी रहमत वारो आहे तो मुझो अल्लाह साईं भी रहमत वारो आहे मुझो रब भी मेहरबान आहे। ये टी आयतूं तव्हांखे ज़हन में अची में छो त उलमा इकराम मूंखां पहिरियां भी थी विया शायदि उन्हनि भी मेराज जे मुतालिक तफ़सील सां ॻाल्हायो हूंदो। मां भी मुख़्तसिरन पंहिंजो हक़ अदा कंदुसि ऐं हीउ महीनो जेको हली रहियो आहे ख़ासि करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां ते वॾो हक़ आहे असां हक़ अदा नथा करे सघूं सिर्फ़ु क़ुर पढ़ी नबीअ जी तारीफ़ करे सघूं था ऐं कोशिशि कयूं था त असां पंहिंजी ज़िंदगी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामीअ में गुज़ारण जी कोशिशि कयूं। ओड़ा थी त नथा सघूं जेकियूं क़ुर्बानियूं सहाबा इकराम ॾेई विया माल जान बच्चा सभु कुझु क़ुर्बान करे विया असां उहे थी त नथा सघूं पर उन जे नक्शे कदम ते हलण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं। चओ इंशाअल्लाह ज़रूरु कंदासीं। सोणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत वारो नबी आहे जंहिं नबी ते क़ुर नाज़िल थियो छो रहमत वारो आहे। ही दुनिया फ़ानी आहे ही माल मिल्कियत कुछ भी कोन्हे बेबका है बाबका वारी शयात आख़िरत आहे अबदी ज़िंदगी आहे ऐं उन ज़िंदगीअ में साथ ॾियण वारी वफ़ा ॾियण वारी शइ क़ुर आहे। छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान में भी फरमायो ऐं उलमा इकराम मुफ्तियान इकराम उन कुरान जे आयत जी तफ़सीर ऐं तशरीह हीअं कई आहे जो क़यामत जे ॾींहं खे जॾहिं माण्हू ॾिसंदा माशर जे मैदान खे ॾिसंदा जहन्नम जे हक़लुनि खे ॾिसंदा ददकनि खे ॾिसंदा पोइ माण्हू चवंदो अल्लाह मुंहिंजे जेकर भाउ खे अबे खे अम्मा खे ज़ाल खे ॿाल खे जहन्नम में ठोके भले मूंखे बचा ईअं चवंदो ईअं इसरार कंदो अल्लाह इनके जहन्नम में दाखिल करें भले कर पर मुझे मुझे कौम वारन के कबीलन के दोस्तन के मिटन के मैटन के आखिर तक इं भी चवंदो अल्लाह पूरे जहान के जहन्नम में दाखिल करें त कर मुझे बचा जहन्नम के ॾिसी करे माण्हू डिॼी ख़ौफ़ मां ईअं चवंदो। अॼुकल्ह माण्हुनि खे इन शइ जो फ़िक्र ई न आहे अॼुकल्ह माण्हुनि त जहन्नम के कोई सम्झो ई न आहे जेकर जहन्नम के कुछ नथो समझे तो उनके गुजारिश कयां थो जेका मानी खाए तो सुबह शाम उन जेको तय जे मथा रखी करे उन जे हेठां जेका बाह बरी रही आहे महिरबानी करे पंहिंजी आंगुर 1 कलाक छा 1 सेकंड बाह में रखी त ॾिस पोइ तोखे एहसास थींदो त जहन्नम जी बाह छा आहे। जेकर बर्दाश्त करे वएं त पोइ जहन्नम जी बाह के बर्दाश्त कंदे पोइ जीअं वणी तीअं कर जेकर इन शइ खे बर्दाश्त न करे सघे ख़बरदार मुसलमान जहन्नम जे बाह के बर्दाश्त न करे सघंदे। ऐं अल्लाह कुरान में भी फरमायो अफ़सोस इन्हनि ते केॾी वॾी जुरियत आहे इन्हनि खे जो जहन्नम जे बाह के बर्दाश्त करण जे लाइ बदअमालियूं करे जहन्नम में अचण जी कोशिशि कंदा। इन शइ जो एहसास जीअरे न थींदो मरी वञण खां बाद में थींदो। चए थो न दुनिया से न दौलत से चओ सुभान अल्लाह
न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है, खुदा को याद करने से। बैयत मथे करे सुभान अल्लाह तो चो सोना। हाँ दुनिया सा दिल लगाए ॾिस भले उन्होंने माण्हुनि खे निंड्री कोन्हे सही। जेके वॾा माण्हू ऑफिसर ऐं जेके पैसनि वारा माण्हू वज़ीर मिनिस्टर, असां तव्हां त सभु मिसकिन ग़रीब मौला वेठा आहियूं वाइज़नि में जलसनि में अचण वारा। ऐं उहे माण्हू जिन वटि एतिरा पैसा हुआ जो नेब जी सख़्ती थियनि त कोठनि जा कोठा पैसा साड़े छॾियो, ग़रीबनि खे बि न ॾिनऊं, ट्रकनि जूं ट्रकूं सामान दरिया में लोड़े छॾियऊं, मिसकिननि खे न ॾिनऊं। कहिड़ो फ़ाइदो थियो? तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो सुकूनात इंसान खे क़ुरान में आहे, सुकूनात दिल में रब खे यादि कर, बस सुकून इन शइ में थी, बाक़ी कंहिं शइ में न आहे। भले ॻोल्हियो पूरी ज़िंदगी ॻोल्हींदा वता हुजो, किथे तव्हांखे सुकून मिले त मूंखे ॿुधाइजो, पर क़ुरान अल्लाह अल्लाह जे रसूल मस्जिद मदरसनि खां सिवा दिली सुकून रूहानी सुकून किथे कोन तव्हांखे मिलंदो। ऐं नबी रहमत वारो आहे चौबेश सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक रहमत वारा, हथड़ा मुबारक रहमत वारा, जिथे ॾिठऊं जिथे आया जिथे बीठा जिथे वेठा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गुज़र करे विया। रब काबा जो कसम आहे उहे गलियूं बि रहमत वारियूं थी वियूं, उहे जबल उहे पहाड़ उहे रस्ता बि रहमत वारा थी विया। छो न थियनि? जो अॼु हाजी मके मदीने वेंदो आहे उन रस्तनि रोडनि ते ज़रूरु वेंदो आहे जिथां पहिरीं गुज़र करे वियो आहे। उते बाग़ात त कोन्हे, उते का पिकनिक त कोन्हे, उते त पहाड़ी आहे, पर ॾिसी करे हाजी छो रोईंदो आहे? हिते मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा घुमियो आहे। चो सुभान। हज़रत मौलाना क़ासिम नानोती रहमतुल्लाह अलैह वॾो उलमाए देवबंद जो आलिम हो, जॾहिं मके मदीने उमिरे हज जे लाइ आयो त जीअं लथो जहाज़ मां मके जे सरज़मीन ते पेरनि मां चपलियूं कढी छॾी। मुरीदनि चयोसीं ही पहाड़ी मुल्क अथव, हिते पेर तव्हांजा ज़ख़्मी थींदा, अची ज़ख़्मी थियण ॾियो। उते चंपलियूं कीअं रखां मतां हिते मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा पंधड़ा करे वियो हुजे। वाह तुंहिंजो इश्क देवबंदी, चओ न सुभान अल्लाह। अॼु वाइदो कयो अहिड़ो इश्क असां बि धारींदासीं। हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह जॾहिं रोज़े रसूल ते दीद पियुसि दहा करे हीअं चई दमकता रही तेरो रोज़े का मंज़र, चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे चो सुभान अल्लाह। दमकता रहे तेरे रोज़े का मंज़र, वो सलामत रहे तेरे रोज़े का जाली, हमें भी अता हो वो शौक़े अबूज़र, हमें भी अता हो जज्बा बिलाली। चो सुभान अल्लाह। नबी असांजो इश्क अहिड़ो धारे त ॾिस, नबी असांजो अहिड़ो प्यार धारे त ॾिस। चए तो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें। थकी त न पिया? जेके जागनि था उहे सुभान अल्लाह ॾाढा चओ। कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें, जहाँ जहाँ से वो शफीए आसियाँ गुजर गया। डाढ़ा जो सुभान अल्लाह। जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक, वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया। महबूब रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया, ओ हजरत मोहम्मद मुस्तफ़ा बलगल उला बे कमाल है। चो सुभान अल्लाह।
रहमत सरापा ज़ात है और मजमुल हसनात है। अग्ञा सुभान अल्लाह चंदा पोयन के चाहे लगे तो शामाने जो हद हेसी ताईं पोयन के थद वठी हुई। आवाज के वणन जे हेठां वेठा हो तव्हांखे त थद कोन थी वगोड़ी न। आवा मानी फ़कीर भत शरीफ भी खाई वेठा हो कि न भुख ते वेठा। असां त चांद चुको भी ते कोन पीटो आई वेठासीं। पोइ तव्हां सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां छो था चओ? सुभान अल्लाह जो लफ़्ज़ केॾो वॾो आहे ॿुधायो, हेॾो थुल्हो आहे, मण वज़न अथसि। ऐं सुभान अल्लाह मुंहिंजे सोणी नबी फरमाए ज़बान ते तमामु हलकड़ी आहे, क़यामत जे ॾींहं में ॾिसंदोसि तराज़ू में तमामु गौरव आहे। ऐं इहो अलाह खे महबूब आहे। इहो लफ़्ज़ ॻाल्हायो चवंदा अलाह खे महबूब आहे। हदीस पाक आहे फरमाए कलिमतान हबीबतान इलर रहमान। वो जेके मौलवी पटको ॿधंदा आहिनि पोइ इहा आख़िरी हदीस पढ़ंदा आहिनि। असांखे बि आख़िरी हदीस पढ़ाई आहे हज़रत मौलाना साईं सिजावल वारे बुजुर्ग साईं कासमी रहमतुल्लाह अलैह हज़रत मौलाना अब्दुल गफूर साहब। चो सुभान अल्लाह। शेखुल हदीस माकूल वल मनकूल हज़रत मौलाना उस्ताद अब्दुल गफूर कासमी सब चो रहमतुल्लाह अलैह। अल्लाह साईं जे कब्र जे मथां किरोड़ रहमत नाज़िल फरमाए। इहा हदीस मौलवी पढ़ंदा आहिनि जॾहिं हुनखे पटको ॿधाईंदा आहिनि। ऐं इहा हदीस न पढ़े हुनखे पटको ॿधण जो मौलवी कोन्हे। अब ॻाल्हि समझ में आई कि न आई? पोइ भले केतिरा किताब घर वेठे पढ़े, ॿ टे कोठा किताबनि जा पढ़े, ॿ टे कमरा किताबनि जा पढ़े, पर उहा आख़िरी हदीस कोन थो पढ़े, उस्तादनि वटि कोन थो पढ़े, मदरसनि में कोन थो पढ़े। पोइ ईअं सम्झ इहो मौलवी उहा ई कोन को भले जा ॼाण हुजेसि वॾी। हिकिड़ा माण्हू वरी अजीब आहिनि, 40 ॾींहंनि जो कोर्स करे चवंदा आहिनि असां मौलवियुनि खां बि वधीक इल्मु सिखिया आहियूं ऐं पाण खे आलिम सम्झंदा आहिनि। आलिम जे वेठे फतवो हणंदा आहिनि बम गोला। हिकिड़ो मौलवी आहे, हिकिड़ो आलिम आहे, हिकिड़ो मुफ़्ती आहे, जेको मुदर्रिस आहे, जेको मैंने पढ़ियो आहे, उहो वेठो आहे त माण्हू चए साईं हिन खां पुछो। ऐं असां मौलवी आहियूं न, ॻाल्हायो त सही, जलसा कयूं था न, ख़ुदा जो कसम आहे माण्हू असांखां मसइला पुछंदा आहिनि, असां चवंदा भाउ मुफ़्तियुनि खां पुछो, छो त मुफ़्ती आलिम खां मथे आहे। फतवा जो कमु कंहिंजो आहे? ॻाल्हायो चवंदा अचे बि अथो असांखे, पोइ बि असां चवंदा आहियूं कंहिंखां पुछो, मुफ़्तीअ खां पुछो। जेको 10 साल मदरसनि में पढ़ी आलिम थिए थो उहो ई चए थो त पोइ 40 ॾींहंनि वारो माण्हू चए थो त मां मौलवीअ खां ई मथे आहियां, पोइ हिन जहिड़ो को गुमराह दुनिया में ई न आहे। इहो गुमराह के न आहे? पाण त गुमराह ॿिए खे बि गुमराह कंदो। नीम मुला ख़तरा ईमान, नीम हकीम ख़तरा ए जान। अब जेको अधु डॉक्टर हुजे नीम हकीम हुजे माण्हू बचंदो की न मरंदो? ॼण त लुंडी नाक खाधोसि खपर वारे, बचंदो ई कोन। पोइ अधु मुला बि अहिड़ो अथव, उन जूं फतवाऊं उन जूं डज़ अलाह शल माफ़ करे। पोइ ख़ुदा खे मञियो, तंहिंजे करे आलिमनि मौलवियुनि बुज़ुर्गनि हक़ वारनि खे सुञाणण जी कोशिशि कयो। मां इहा ॻाल्हि तॾहिं कढी आहे त माना इहा हदीस उहा पढ़ंदा आहिनि जेके आलिम दिस्तार कंदा आहिनि, है न साईं? उहा हदीस पढ़ंदो जेके दिस्तार ॿधी माशाअल्लाह आलिम थींदा आहिनि। लखे मुबारक उन जे वालिदैन खे, पोइ भले उन जो अबो मौलवी हुजे चाहे जाहिल हुजे, है न? उन जे पीउ माउ खे त लखे मुबारक ॾियो न जंहिंजो बचड़ो आलिम थियो आहे, पोइ भले हारी मज़दूर छो न हुजे। अल्लाह ये तो खुश नसीबन के अल्लाह ये डिग्री नसीब करनी है कुरान वारी। सुभान अल्लाह। चो तो मां हदीस बुधाया चदो कलिमतान हबीबतान इलर रहमान सकीलतान फिल मीज़ान खफीफतान अलल लिसान। मुझे दिलबर नबी फरमाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अकबर कबीरा बकलमा एड़ा थवा जेके रहमान के प्यारा थवा, अल्लाह के महबूब थवा। ऐ जुबान ते त डाढा हलकड़ाइन, तराज़ू में डाढा गौराइन। सुना उए केड़ा कलमाइन जेके रब के प्यारा हिन, रहमान के महबूब हिन। सुना जुबान ते हल्का हिन लाडा, वरी तराज़ू में डाढा गौरा। मुझे दिल भर नबी फरमाओ सुबहानल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। डाढा चो सुबहानल्लाह। एक सुबहानल्लाह जो लफ्ज़ भी सुबहानल्लाहिल अज़ीम भी सुबहानल्लाह बिहम्दिही।
ये बड़ा लफ्ज़ हैं पर मानू असां चई चई थकी पियाऊं ही चवेनी कोन था या तो हदीस बुधाई मैं हदीसनि जी आखिरी हदीस वो जैसा मानू आलिम थींदो आहे ये ही लफ्ज़ हैं जेके ज़ुबान ते हलकड़ा आहिनि तराज़ूअ में गौरा आहिनि ये अॼु त चवे कोन थो पर क़यामत जे ॾींहुं में तराज़ूअ में नज़र कंदे न सभिनि अमलनि खां इहा अमल साईं तौर में माशाअल्लाह आहे तंहिंजे करे सुभाणे अल्लाह शौक़ सां ज़ौक़ सां ज़ोर सां चवंदा कयो भाऊ मुहबत सां चवंदा कयो मौलवीअ जे जो भाऊ मां न चओ पंहिंजे मुहबत मां चओ त क़यामत जे ॾींहुं में कमु अचणी अमल ये महफ़िली मजलिस बस कलाकनि जी आहे मूंखां बाद हज़रत मौलाना सईद हबीबुल्लाह शाह साहब बुखारी उहे अचण वारा आहिनि वरी साईं बि 5 मिंटनि में कलाकनि में पंहिंजो बयानु पूरो कंदो उन खां बाद भूखे वञे निंड कंदे या सॼी राति तुंहिंजी इबादत में हलंदी रहंदी हाँ इन जे करे ईअं न सम्झजांइ त वञी निंड कंदे त बसि ॻाल्हि ख़तम थी वई न वरी सुबुह जे सबर फजर जे नमाज़ ते उथंदे सॼी राति तुंहिंजी छो त हाणे तव्हां नेकी जे कम सां वेठा हो दीन सां वेठा हो क़ुर ॿुधो था अशा जी नमाज़ पढ़ी आया हो हदीस पाक में जेको अशा जी नमाज़ पढ़े वरी फजर जी नमाज़ पढ़ंदो पूरी राति विच वारो निंड इहा इबादत में लिखिजी वेंदसि निंड भी मुफ्त जी सुकून भी कयो वरी इबादत भी मिली वञे चए तो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें जहां जहां से वो शफीए आसियां गुजर गया जहां नजर नहीं पड़ी वही है रात आज तक वही वही सहर हुए जहां जहां गुजर गया जेको मां जे मिसरे दे पहुतुस चए तो रहमत सरापा ज़ात है और मजमौल नसलात है मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक रहमत जो बेशक चौदह हलवा दे आवाज सां दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक रहमत जो बेशक मुझे साईं जो अखियों मुबारक रहमत आहिनि जुल्फ़ मुबारक रहमत आहे तने दरब कुरान में ऐलान फरमायो वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सोना तू त रहमती रहमत किया अल्लाह पांजन जेला भी रहमत चौपरावल जेला भी रहमत हर को पांजन जेला मेहरबान हूंदो आ इया है के न वडा नवाब वडा सरदार वडा रईस वडा वजीर वडा सदर पांजन के नवाजींदा है ना ऑफिसरन जो ड्यूटियूं वडियूं वडियूं ड्यूटियूं उन्हनि खे ऐं जेका पुलिस जी ड्यूटी हुजे पोइ हाणे उहे पाड़े वारनि खे भली जा सॼी राति बीठो हुजे मच्छरनि में हर को पांजन खे नवाज़ींदो हर को पांजन ते मेहरबान पर वंत को मेहरबानी करे त करे न करे त उनजी मर्ज़ी आहे को दोस्तनि जे लाइ मेहरबान आहे सॼणनि जे लाइ मेहरबान आहे पर मुंहिंजे दिलबर नबी ॾे नज़र कयो जेको पांजन जे लाइ त मेहरबान आहे परावनि जे लाइ बि मेहरबान आहे दोस्तनि जे लाइ त रहमत वारो आहे खुदा जो कसम आहे दुश्मन जे लाइ बि रहमत वारो मुझे नबी जो रहमत चो सुभान अल्लाह खुदा जो कसम एकड़े मर्तबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े जंग खां वापस आया मंझांदे जो टाइम है मुझे नबी फरमायो साहबा जी जमात कैलूला तो कयो कैलूला वारी निंड कचड़ी निंड नंढड़ी निंड उहा टाक मंझंद वारी निंड हूंदी आहे इहा जायज़ आहे सुन्नत आहे बाक़ी सुबह जी नमाज पढ़ी करे निंड करण इहो सख्त मना आयो आहे उहा निंड न कजे निंड टाक मंझंद वारी जंहिंखे कैलूला चइबो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सागर कचड़ी निंड नंढड़ी निंड कैलूला फरमायो दुनिया वारो तमाम वण हुआ परे परे हर साबी वण जे छाव जेठा समय रहियो मुंहिंजो नबी भी समय रहियो आहे पंहिंजो तलवार ऐं हथियार वण सां लटकाए छॾिया तमाम साहबा निंड में हुया अचानक अचानक हिकु मुल्क आयो दुश्मन आयो मुशरिक काफिर आयो
मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तलवार खणे करे बीठो हथियार म्याणा मां कढी करे बीठो बिन हथन सा तलवार झले करे बीठो हिया जो नजर करे साहबा परे नजर आया नबी जा वफादार परे नजर आया निंड में नजर आया मोहम्मद मुस्तफा के लो है तलवार खणी करे ऐलान कंदो पयो है मैयम लोक मिलनी मोहम्मदा ओ मोहम्मद अरबी तुझा वफादार परे थे तुझा यार परे थे निंड जे हालत में थे हाणे बुधा केरा तो के जो को मुखा बचाए यहाँ ऐलान तो करे तलवार हाथ में आ ओ दुनिया वारो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी पया नबूवत वारियों अखियों खोले जो ॾिसण अल्लाहु अकबर दुश्मन जे हथ में हथियार है नबी निंड जे हालत मां जाग में आयो है हाणे उहो चवंदो पयो है केरा तो के मुखा बचाए जे करे तू जे रड़ करे चवे आबा का देवे चाचा का देवे अदा का देवे मां मरियो मुझे महबूब फौरन फरमाओ हथियार तुझे हथ में आ दुश्मन आए मां तो हथ खाली आया तुझे वार भी आया मुझा दोस्त मुझा गुलाम वफादार परे नजर आया हाणे केर बचाई दो मुझे महबूब फरमाओ अल्लाह सब चो सुभान अल्लाह बचाण वारो केर आ गालायो छो न था हाँ लखे दुश्मन हुजन लखे मुखालिफ हुजन जोर लगाइन वस लगाइन अल्लाह न चाहे केरा जो लखे नुकसान दे रब का सवा कोई ना है जो नुकसान दे सके जे करे अल्लाह फायदो दे कोई नुकसान न दींदो रब नुकसान पहुंचाण सके कोई फायदो न थो दे सके बस मालिक केरा बादशाह केरा हयाती ममाती जो मालिक केरा तो मुझे दिलबर नबी फरमायो अल्लाह मुझो अल्लाह बचाण वारो केरा मुझे नबी समझायो अल्लाह खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह चो कुरान खोलन जो टाइम अची वियो आहे रहमत वारी रात आ रहमत जी बरसात आ फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उल्टियों सी पारो आ सूरतुल मुल्क आहे फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर बरकत वारी ज़ात कंहिंजिया बरकत वारी ज़ात रब जिया जंहिंजे हथ में आ पूरी दुनिया जी बादशाही नफ़े नुक़सान जो मालिक केरा हयाती ममाती जो मालिक केरा खोल कुरान चो सुभान अल्लाह दादात जो सुभान अल्लाह मां कुरान जो दीदार कराया दुनिया वारो कुरान जो बदणत सवाबा इन सोने जो दीदार करण भी सवाब है क्यों सी पारो आ सूरत आल इमरान है आयत नंबर 26 है फरमे कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर वह कुरान चो सुभान अल्लाह मुझे सोने नबी छा फरमायो केर मुखे बचाईंदो अल्लाह कुर्बान वया मां रब जे नाम ता वो अल्लाह जेको मेहरबान मुझो अल्लाह रहमत वारो अल्लाह पांचन जी त रहमत वारो
पर परावल ते भी रहमान आ जेको मनेस तो उनके भी खाराए थो जेको रब जो मुनकिरा रब तके भी बुख ते नथो सुभारे जेको रब जो हलाली बानो आए रब ते त रहमतू थो करे जेको रब जो नेमतू खाए नाशाकिर थियला रब तके भी बुख ते न छॾियो तरे त चवण वारे चयो सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा पता पता रब जे तारीफ़ में आके ना ॻाल्हायो वण वण रब जे सना में आके ना पूरी दुनिया रब जे हमद में आके ना सिज चंद्र तारा रब जे तारीफ़ में गर्दिशूं कल था के ना आसमान दे नजर कयो तमाम चंड रब जे तारीफ़ में हलन था के ना दरिया समंदर अज वायदो कयो इंशाअल्लाह असां सब गॾिजी करे रब जे तारीफ़ में जिंदगी गुजारींदासीं इंशाअल्लाह सलाह शरीफ बुलंद आवाज़ से भाई लाउड जो सेटिंग करे थोड़ो बेस घटाए गलो वठ अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना सलाह शरीफ बुलंद अल्लाहुम्मा कंदो रब साईं जी तारीफ़ तो सुबह शाम कंदासीं हमद कंहिंजी बयान कंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिब्राइल के फरमायो जिब्राइल मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची कर चयो मुझा दिलबर नबी टे शयूं मां रब के महबूब थी घणियूं शयूं लिसानुन ज़ाकिरुन उहा ज़ुबान जे में रब जी ज़िक्र आ उहा ज़ुबान मां रब के महबूब आहे क़ल्बुन शाकिरुन उहा दिल जे में रब जी याद ऐं शुक्र आ व जसदुन अलल बलाए साबिरुन उहा जिस्म रब के महबूब आ जेका तकलीफ़न ते दुख सुख भुख ते थो सबिर करे चो सुभान अल्लाह पूरी दुनिया रब जे तारीफ़ में आके ना चे तो सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा जमीनो आसमां तेरे हैं मौजूदो अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा फरमायो सोने नबी अल्लाह मुखे बचाण वारो त मुझो अल्लाह केड़ो अल्लाह जे ना ता कुर्बान वया रब जा सोना सोना नाला खोल त कुरान चो सुभान अल्लाह भैया त मथे करे सुभान अल्लाह चो त कुरान जो दीदार कराइंदो अल्लाह फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 28 सिपारो आहे बुधो दुनिया जा मुसलमानो सूरज जो नालो सूरतुल हशर आहे अल्लाह कुरान में ऐलान कयो आ बुधो दुनिया जा मुसलमानो सूरज जो नालो सूरतुल हशर 28 सिपारो आहे फरमाए तो हु अल्लाह हुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु आलिमुल गैब वश्शहादत वर्रहमानुर रहीम वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्लाहु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून वल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम
चो सुभान अल्लाह। तारीफ़ कंहिंजी आ, फरमाई मूंखे बचाइण वारो मुंहिंजो अल्लाह। ज़ुबां मुहम्मद मुस्तफ़ा जी आ, नाम मुंहिंजे मिठड़े रब जो लिखतो अल्लाह। तलवार लगी हो दुश्मन जे दिल ते, हथ ॾकीयस, दिल दहकजीयुस, तलवार हथ मां छॾाइजीयुस, ॾके थो पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनो थिया, नबूअत वारे हथड़न सां तलवार खणी करे फरमायूं, ओ मुंहिंजा दुश्मन मुशरिक काफ़र पलीत, मूंखे त मुंहिंजे अल्लाह बचायो आ, हाणे तू ॿुधा त तोखे केरु बचाईंदो। मईअ लका मिली तोखे केरु बचाईंदो। हाणे उहो त मुशरिक हुयो न, मुशरिक त लकड़े खां डिॼंदो आहे, झंडनि खां डिॼंदो आहे, हवा जी फूक खां डिॼंदो आहे। हीअ त तलवार आहे, वञ बिना ॾिठई परेशान थी वियो, ॾकंदो रहियो, हथ ॿाहूं ॿधी बीठो, चईं बचड़े वाला ग़रीबा मिसकीना। चई अच्छा हाणे तोखे पंहिंजा बचाया था। मुशरिक त ईअं आहे न बाबा, उहा त हवा जे फूक खां बीठिजे, हा न, कंडे खां बीठिजे, झंडे खां बीठिजे, काठी खुश्क खां बीठिजे। हीअ त तलवार आहे साईं। ॾिठई तलवार चई अंतल करीम इब्नुल करीम, तव्हां मेहरबान आयो, रहमत वारा हो, शफ़क़त वारा हो, असां त ॿुधियूं से ॻाल्हियूं, तव्हां मेहरबान आयो, पंहिंजनि ते बि परावनि ते बि। साईं तव्हां दोस्तनि ते मेहरबान आयो, तव्हां त दुश्मन खे बि माफ़ कंदा हो। साईं मां झोली खयूं बीठो आहे रहम जे लाइ, रहम जी अपील खपे। नबी साईं जे रोअण खे ॾिठो, मुंहिंजे दिल भर नबी फरमायो, हल तोखे माफ़ करे छॾियो आहे। वाह मुंहिंजा नबी, तुंहिंजे रहमत खे सलाम। तोखे त कोई गार ॾे, मथे वारो डंडो ठोके वेस, तोखे जेकर को धिको ॾे त तूं त बंदूक हणंदेसि। जहिड़ा झगड़ा असांजा थींदा बि न थियनि न साईं, गार ते, लठ ते, बंदूक ते ऐं इन्हनि शयुनि ते। हीअ त दुश्मन आहे, सिर कलम करण जे लाइ बीठो आहे, साह वठण जे लाइ बीठो आहे, ॼण त उहो हुज़ूर साईं खे शहीद करे चुको आहे। कुरान रहमत इमाम सालिम रहमतुल्लाह अलैह, वॾो कुरान मुहद्दिस आलिम आहे, जे वात मां खुशबू पई अचे। पुछियो साईं तव्हांजे वात मुबारक मां खुशबू आहे, छा खाईंदा हो? फरमाई कुझु न साईं, पोइ खुशबू ई खुशबू आहे हमेशह। इमाम सालिम रहमतुल्लाह अलैह रोई करे फरमायो, अदा मां कुरान ज़्यादा पढ़ंदो आहियां। कुरान वारा उहे न क़ब्रनि मां बि खुशबू पई निकिरे। जमीअतुल उलमा इस्लाम देवबंदी आलम जेके शहीद थी विया, क़ब्रनि ते वञी ॾिसो, ख़ुदा जो क़दम जन्नत जी खुशबू थी अचे। हा कुरान वारा इहे थी, मामूली कोन थी। वाह तमां खुशबू, कुरान ज़्यादा पढ़ंदो आहियां। पोइ हिकु मरतबा कुरान पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई, ख्वाब में साए रोज़े वारे हर जो दीदार थियो। मुंहिंजे नबी फरमायो, पुट सालिम, उहो मौत मथे कर जंहिंसां कुरान ज़्यादा पढ़ंदो आहे। पोइ मां पंहिंजो मुंहुं मथे कयुमि, साईं मुंहिंजे चपल मां चुमी वरिती आहे। उन ॾींहं खां वठी करे मुंहिंजे वात मां खुशबू ई खुशबू आहे। वाह कुरान वारा तुंहिंजा भाग भला थो। कुरान ज़्यादा पढ़ंदासीं इंशाअल्लाह। कहिड़ा कहिड़ा दोस्त हथ मथे करे जो इंशाअल्लाह। तो पंहिंजे बचड़नि खे बि कुरान पढ़ाईंदासीं। तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुरूद ज़्यादा पढ़ंदासीं। हज़रत मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह फ़ज़ाइल दुरूद में लिखियो, हिकिड़े माण्हू जे घर मां खुशबू ई खुशबू। चिंगड़ में अतुर चंबेली नाज़बू गुलाब जा गुल वण कहिड़ा पोखियल आहिनि साईं, जे कुझु ई कोन्हे, तव्हांजे घर मां खुशबू। चई मां नबी ते दुरूद ज़्यादा पढ़ंदो आहियां। हिकु मरतबा पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई, ख्वाब में मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो। मुंहिंजी दिल भर नबी फरमायो, पुट उहो मौत मथे कर जंहिंसां मां नबी ते दुरूद ज़्यादा पढ़ंदो आहियां। बातों बातों चुमियो और तो उन ॾींहं खां वठी करे मुंहिंजे घर मां खुशबू ई खुशबू आहे। अॼु वाइदो कयो, कुरान ज़्यादा पढ़ंदासीं, दुरूद ज़्यादा पढ़ंदासीं। दुनिया वारो ही कुरान रहमत आहे।
कुरान शिफा है, ये कुरान तो है नूरानी शीशा, वो जरा सीधा राह दिखलाए। जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पाए। कदर कुरान दे की जान दुनियादार न बेले, कदर कुरान दे जान वाले अये सतुरे शहर मदीने। कदर फुलादा बुलबुल जाने ओत कदर पानी दा मरगाबे। कदर कुरान दा अल्लाह जाने ओत या जाने सहाबी चो सुभान अल्लाह। असा जो कम कुरान बुधाइणा हिदायत के जे हथ में आ। अल्लाह नबी के फरमायो सुना जो कुरान तू बुधाए तो कोन था मरण कुरान के तो रोना। इतनी कदर दुख न कर, इन्नक ला तहदी मन अहबबता वलाकिन अल्लाह यहदी लिमन यशा। तो जो कमा कुरान बुधाइण हिदायत वार बजे हथ में आ। सुभान अल्लाह। तरी अल्लाह नबी के फरमायो खोल कुरान जो सुभान अल्लाह। बैत मथे कर तो कुरान जो दीदार पढ़ना। फरमाए तो बिस्मिल्लाह सिपारो आए सूरतुल माइदा आयत नंबर 7 आए। अल्लाह कुरान में ऐलान करो फरमाया अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लग़ता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास वल्लाहु ला यहदिल कौमल काफिरीन। तो सुभान अल्लाह से फरमाया महबूब जो कुरान न माई दर दर ते पहुंचा। कुरान बुधाना तो जो कमा हिदायत नूर बजे तमया। अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जा वारिस। अल उलमा वरसतुल अंबिया अल अंबिया ला यवरिसु दिरहम वला दीनारा। नबियन जो वरसो माल मिलकत पैसो सोन चांदी ना है। नबियन जो वरसो दीन इस्लाम मुझे नबी जो वरसो कुरान आलिम भी कुरान मुझे दिल भर नबी फरमाओ आलिमा मोहम्मद सिन्ह जवार। हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फज़लुल आलिम अल आबिद का फज़लिल कमर अला साइरिल कवाकिब। आलिम जो फजीलत तमाम इंसान जे मताया है जिया चंद्र जी फजीलत सितारन ते आ। वही भी हदीस में नबी फरमायो कयो कदर उलमा जो कयो कदर वलियन जो बुजुर्गन जो कुरान वारन जो तरंग जीवींदो कयो खिदमत आलिमन जो वे खुश नसीब इरसाल खुदा जो कसमा जे आलिमन जा हथड़ा धराया। अल्लाह नबी फरमायो फज़लुल आलिम अल आबिद का फज़ली अला अदनाकुम। छाता हदीसा फरमाए आलिम जो फजीलत आम इंसान ते या जी मां मोहम्मद मुस्तफा जी फजीलत हाते आ। हदीस पाक में आ खुदा जो कसम है क़यामत जे दी माशर जे मैदान में रब से पुछंदो इंसान खां छा तू तालिब थियो आ चंदो ना आलिम थियो आ चंदो ना। आलिमन वट वेचे चंदो ना आलिमन जे जलसन में कचारन में वेचे चंदो ना खिदमतों कयो थी चंदो ना। भला उन मानव सा तो जी दुआ सलाम दोस्ती हुई जे मानो जो प्यार आलिम सा हो। वो सोचे सोचे चंदो जी सही एड़े मानो सा मुझो प्यार हो जिंजी मोहब्बत आलिम सा हो। अल्लाह से फरमाए तो इन जे सदके भी जन्नत ही छड़ो मां जो सुभान अल्लाह जे जो डायरेक्ट आलिम सा प्यार हो जे मोहब्बत वफा हो जे और जो छा शान हा जो सुभान अल्लाह।
आज वादो कयो आल इल्म से प्यार कंदा से, आल इल्म से मोहब्बत कंदा से, आल इल्म से वफा कंदा से। दुनिया वारो होजे आलिमा वरी कुरान जो होजे हाफिज। अची वयो तो सैयद हबीबुल्लाह शाह वरी होजे भी सैयद ज़ात। सुभान अल्लाह बैत मथे करे तो सुभान अल्लाह जो सैयद ज़ात जे इस्तक़बाल में अया बुलंद आवाज़ सां असांजा दोस्त, असांजा बेहतरीन दोस्त आलिम बामल हज़रत मौलाना सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी स्टेज ते पहुंची चुका आहिनि। माण्हू चवंदा आहिनि मौलवी सैयदनि खे माण्हू न मञींदा आहिनि। हेॾे सो माण्हू जो केॾो प्यार आहे सैयद सां, असां केॾो अदब कंदा आहियूं सैयद जो। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो माण्हू तव्हांखे ग़लति गाइड करनि था, ग़लति भड़काइनि था। ख़ुदा जो कसम आहे अॼु वाइदो करे चओ इंशाअल्लाह असां आलिम ने सैयदनि जा नौकर। चओ अल्लाह असांखे आलिम बि ॾिना, चओ सुभान अल्लाह। चओ हाफ़िज़ बि ॾिना, चओ अल्हम्दुलिल्लाह। वरी सैयद सुवारा बि ॾिना, चओ अल्हम्दुलिल्लाह। असां तो खुश नसीब आयो जो अल्लाह असां तव्हांखे अहिड़ो मिठड़ो क़ुरान बि ॾिनो, चओ सुभान अल्लाह। अज वायदो को इंशाअल्लाह कुरान पढ़ंदासीं। मां अर्ज़ कयां पियो असांजो दिलबर नबी रहमत वारो आहे, मेहरबान नबी आहे, तॾहिं त कुरान फरमायो फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। नबी साईं जी रहमत के ॾिसी गैर मुस्लिम मुसलमान थींदा साईं। मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक के ॾिसी गैर मुस्लिम मुसलमान थींदा। अॼुकल्ह जा बुज़ुर्ग असांजा अहिड़ा बि आलिम, अहिड़ा बि वली, अहिड़ा बि बुज़ुर्ग गुज़रिया जंहिंखे ॾिसी करे अल्लाह पियो यादि अचे। सैयद ताजवान अमरोटी रहमतुल्लाह अलैह के ॾिसी करे ख़ुदा जो कसम आहे केतिरा गैर मुस्लिम मुसलमान थिया। साईं शाह मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह के ॾिसी करे केॾा गैर मुस्लिम मुसलमान थिया। असांजे बुज़ुर्गनि आलिमनि वलियनि खे ॾिसी करे केतिरा हिंदू कलमो पढ़ी मुसलमान थिया। दुनिया वारो अॼु वाइदो कयो अज़म कयो इंशाअल्लाह असां क़ुरान जी तिलावत आम कंदासीं। आख़िर में जेका आयत मूं तिलावत कई आहे उन ते बि जो अमल कंदासीं। नबी जे रहमत जे मथां क़ुर्बान आहियां, मुंहिंजो अल्लाह बि महिरबान आहे। हाणे 24 मार्च इस्लामाबाद जे अंदर मार्च लांग मार्च में सबद मथे करे जो इंशाअल्लाह शिरकत सां कंदासीं। नबी जे दुश्मननि सां झेड़ो आहे, कादियाननि सां झेड़ो आहे। असां मुसलमाननि जो बचो बचो रहंदो। असां मोहम्मद मुस्तफा जे खिलाफ लफ्ज़ बर्दाश्त नथा करे सघूं, पंहिंजे खिलाफ बर्दाश्त कंदासीं। बाबे जे खिलाफ बर्दाश्त करे सघूं था, उस्ताद जे खिलाफ बेअदबी गुस्ताखी बर्दाश्त करे सघूं था, पर पंहिंजे दिल भर नबी मोहम्मद मुस्तफा मेरी जहान जे सरदार इमामुल अंबिया उन जे खिलाफ हिकिड़ो लफ्ज़ बर्दाश्त नथा करे सघूं। ॿुधे दुनिया ॿुधे, शहर वारा भी ॿुधनि, देहाती भी ॿुधनि, पंहिंजा भी ॿुधनि, परावा भी ॿुधनि। जंहिंजे दिल में थोड़ो शुबह आहे, जंहिंजे ज़हन में थोड़ो गंद आहे, पलीती आहे, कढी छॾे पंहिंजो पलीती। नबी जे दौर खां वठी करे अहिड़ा नबीअ जा आशिक रहिया, दीवाना रहिया, अहिड़ा रहिया जो नबीअ जे खिलाफ लफ्ज़ बर्दाश्त न कयां। नबी जे दुश्मन खे टुकर टुकर कंदा रहिया, ज़िबह कंदा रहिया, कुहारनि सां उन जा हथ भी कलम कयो, पेर भी जुदा कयो, मथो फाड़े करे उन जो पलीत में जालो कढी छॾियां। उहा सुबह नबी जे खिलाफ बकवास पई करे ज़ुबान कटे छॾियां। जंहिं दिल में नबी जे खिलाफ सोच हुई पलीतीअ जी उन सीने खे चीरे करे उन दिल खे कढी करे उन जा टुकड़ा टुकड़ा करे कुतनि जे साम्हूं रखी छॾियां। जो इंशाअल्लाह असां नबी जे मोहब्बत में सब कुछ बर्दाश्त करे सघूं था, पर गुरदासपुर बर्दाश्त नथा करे सघो, गुस्ताखी बर्दाश्त नथा करे सघो। सब गॾिजी करे इस्लामाबाद पहुचंदासीं। मौलाना फज़लुर रहमान साहब जे ऐलान
के लबे करे पांचो माल पांचो जान सब कुछ कुर्बान करे सिकंदा से जवान कनो कुर्बान के ना नारे तकबीर कायदे जमीयत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं कायदे जमीयत कदम बढ़ाओ नारे तकबीर ताजो असांजो अध कम थी वियो आहे ए मौलवन आलिमन बुजुर्गन जेके दुआऊं आहिनि न अध कम थी वियो तव्हांखे ख़बर पई आहे न अब पीटीआई फकीर वेचारी हाराए गई ॻाल्हि समझ में आई कि न आई जंहिंजा वोट ज़्यादा सभिनी खां जा पंहिंजा माण्हू फिरी विया माना मैयत जेको आहे त पंहिंजो जेको आहे त माण्हू बहुत थी वियो पीटीआई वेचारो पर हाणे तड़े घुसण जी जेको आहे तयारी जी ज़रूरत आहे उहा बाक़ी रहियल आहे उहा सही सही त ॻोल्हा छा पढ़ाईंदो आहे अॼु दुआ कयो इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं हा बसि हाणे हुनजा बिल्कुलु कम पूरा थी विया आहिनि तव्हांजूं दुआऊं आहिनि उलमा जूं दुआऊं आहिनि ऐं महिनतूं आहिनि इंशाअल्लाह जो असां उलमा जो साथ ॾींदासीं असां फ़ाज़िल कंदासीं जमनेली जमीयत शहीद इस्लाम जो वछड़ो हज़रत मौलाना राशिद खालमा सूरो साहिब जे अॻवाणी में उनजे हुकुम ते लबे कंदे जो असां सभु पहुचंदासीं हाणे मौलवी साहिब जे सिधे चंदे जो ऐलान कयो न फंडिंग जो हर यूसी हर ज़िले हर तालुके ते फंड रखियल आहे इहो फंड मिलन मारत जे लाइ फंड जमा थिए थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहादी मैदान में हूंदा हुआ त साहबा में ऐलान कंदा चंदे जे लाइ अपील कंदा हुज़ूर सल्लल्लाहु ख़ुदि त चंदो ॾियो घोड़ा ख़रीद कयूं तलवार ॾियूं दुश्मन सां विड़ूं भला कीअं विड़ूं भला पोइ असां तव्हां बि चंदो कयूं त दुश्मन सां विड़ूं न भला कीअं पहुचंदासीं इस्लाम खां तंहिंजे करे वाइदो कयो इंशाअल्लाह जमीयतुल उलमा इस्लाम साथ ॾींदासीं जो कुझु मूं ॻाल्हायो अलाह से क़बूल फरमाए